ओम साईं राम। श्री साईं सच्चरित्र गुल पहिरियों। कणक पीअण वारो अजीब संत। भारत जे प्राचीन रीति मूजिब वंदना द्वारा शुरू कयो वञे थो। अवल मां श्री गणेश भगवान खे साष्टांग नमस्कार करियां थो, जो हर कार्य खे निर्विघ्न समाप्त करण में मदद करे जस जो भागी कंदो आहे। पोइ मां सरस्वती माता खे नमस्कार करियां थो, जंहिंजी प्रेरणा सां कविता करण जो उमंग आहिनि। तंहिंखां पोइ नमस्कार आहे ब्रह्मा, विष्णु ऐं महेश खे, जे उत्पत्ति, पालना ऐं संहार करण वारा देवताऊं आहिनि। पोइ मां पंहिंजे कुल देवता श्री नारायण आदिनाथ खे वंदना करियां थो। उन बैदि सभिनी ऋषि मुनियुनि ऐं संतनि खे मुंहिंजो साक्षात प्रणाम आहे। पोइ मां पंहिंजे पिता, माता, चाचीअ जंहिं मुंहिंजो पालन पोषण कयो ऐं वॾे भाउ खे नमस्कार थो करियां। पोइ मुंहिंजो नमस्कार आहे पाठकनि खे, जिन खे मुंहिंजी प्रार्थना आहे त हिन अमृत कथा जो दिलि लॻाए पाठ कनि। अंत में सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज खे मुंहिंजो नमस्कार आहे, जो श्री दत्तात्रेय जो अवतार आहिनि ऐं जंहिं ब्रह्म ही सत्य ऐं जगत मिथ्या आहे जो ज्ञान असांखे सम्झायो त सभिनी प्राणियुनि में वो हिकु ई परब्रह्म व्यापक आहे ऐं हुनजो अनुभव पिणु करायो। कणक पीअण जी कथा। सन 1910 में हिकु ॾींहुं सुबुह जो मां श्री साईं बाबा जी दर्शन करण लाइ मस्जिद में वियुसि त ॾिठुमि त हथ मुंहुं धोइण बैदि साईं बाबा चकी पीसण जी तयारी करे रहिया हुआ। फर्श ते हिकु टाट जो टुकुर विछाए उन ते हथ जे पीअण वारी चकी रखियाऊं ऐं पोइ छञ में कुझु कणक खणी आया ऐं कफनी जूं ॿाहूं मथे खीचे भरियल मुठ कणक में विझी चकी पीसणु शुरू कयईं। इहो ॾिसी मां दंग रहिजी वियुसि। सोचणु लॻुसि त हिन चकी पीसण मां बाबा खे कहिड़ो लाभ थींदो। पाण अकेलो सर आहे ऐं संदसि गुज़रान भिख्या द्वारा ई थींदो आहे। ॿिया प्रेमी बि जेके उते हाज़िर हुआ, तिन जे मन में पिणु साॻिया ख़्याल पिया उथनि, पर बाबा खां उन सवाल पुछण जी कंहिं बि हिमत कान सारी। जल्द ई बाबा जी चकी पीसण जो अहवाल शिरडी में फैलिजी वियो ऐं सॼे शहर जा नर नारियूं डोड़ी अची बाबा जो इहो कौतिक ॾिसण लॻा। उन्हीअ मेड़ में 4 निडर ज़ालूं रस्तो चीरे अंदरि आयूं ऐं बाबा जे हथ मां चकी पीसण जो डंडो खीसे खणी उते ज़ोरी उथारे पाण जंडु पीअण शुरू कयूं ऐं बाबा जूं जीवन कविता जूं राग ॻाईंदियूं रहियूं। बाबा अवल त मथां कावड़ियो, पर पोइ संदन भक्ति ॾिसी राज़ी थी मुश्किन लॻा। झुंड हलाईंदे उन स्त्रियुनि जे मन में पिणु वीचार पैदा थियो त बाबा खे न आहे घर, न आहे ॿार बच्चो, न को संदसि देख रेख करण वारो ई आहे। पोइ कणक खे पीअण जो ज़रूरी कहिड़ो अथसि। संदसि निर्वाह भिख्या मां ई थींदो आहे। थी सघे थो असांखे ई अटो विराए ॾियण जी लीला करे रहियो आहे। उन्हीअ ख़्यालु कंदे ऐं कविताऊं ॻाईंदे सॼी कणक पीसिजी वई। पोइ उन्हनि स्त्रियुनि बीठल अटे खे चइनि हिसनि में विरायो ऐं सभु पंहिंजो पंहिंजो हिसो खणी हलण लाइ तयारु थियूं त बाबा जिन वात मां कावड़ भरिया गुथा लफ़्ज़ निकिता ऐं चयऊं, अमी चरियूं थी आयो छा, जो पीउ जी मिल्कियत सम्झी अटे लुटण ते संभरियूं आयो। मूंखे कर्ज़ लहिणो छा, जो बिना मोकल जे बाबे जो माल सम्झी खणी हलियो आयो। चङो भला हाणे इहो अटो खणी हिन ॻोठ जे हथ ते वञी पखेड़े अचो। इहे लफ़्ज़ ॿुधी मूं शिरडी वासियुनि खां पुछियो त बाबा जिन जी हिन लीला जो राज़ कहिड़ो आहे। हिननि मूंखे जवाब में ॿुधायो त शिरडी ॻोठ में कालरा जी बीमारी तमामु घणी फैलिजी वई आहे। उन्हीअ खे रोकण ऐं निवारण लाइ बाबा जिन ही इलाजु शुरू कयो आहे। बाबा जिन कणक खे न, पर कालरा खे पीए नाश करणु था चाहिनि। उन्हीअ घटना खां पोइ जल्द ई कालरा जी बीमारी डरी थियण लॻी ऐं ग्रामवासी सुख जो साहु पटणु लॻा। मां अजब में पंहिंजी दिलि में सोचणु लॻुसि त कणक ऐं कालरा जो पाण में कहिड़ो संबंध। मुंहिंजो दिमाग़ ऐं दिलि ॿई जवाबु ॾेई बीठा, पर साॻे वक़्तु मुंहिंजे मन में इहो ख़्यालु उत्पन्न थियो त बाबा जिन जहिड़े अद्भुत शख़्स जे
लीलाउनि जो संग्रह करे किताब जी सूरत में आणणु घुरिजे। मतिलब त इहा प्रेरणा पिणु साईं बाबा जी हुई ऐं संदनि ई आशीर्वाद ऐं कृपा सां साईं सचरित्र जो कार्य सफल थियो। बाबा जन शिरडी में अटकल 60 साल रहिया ऐं अटे पीअण जो कमु हर रोज़ु कंदा हुआ। मुंहिंजे सम्झ में बाबा जन न फ़क़ति कालरा खे पीअं पूरो कयो पर पंहिंजनि प्रेमी भक्तनि जे पापनि मन ऐं शरीर जे पीड़ाउनि खे पिणु रोज़ पी नास कंदा रहिया। चकीअ जो हेठों पुड़ आहे असांजा कर्म ऐं मथियों पुड़ आहे भक्ति। जंहिं डंडे जे सारे झंडु हलंदो आहे सो आहे ज्ञान। बाबा जो दृढ़ विश्वास हो त जेसीं इंसान जे दिलि मां संसारी पर्वती जा ख़्याल, माया जी छिक, नफ़रत ऐं अहंकार सफ़ा नास न थिया आहिनि तेसिताईं आत्म अनुभूति ऐं तत्व ज्ञान प्राप्त करणु बिल्कुलु कठिन आहे। कबीरदास बि हिकु स्त्रीअ खे अनाज पीअंदो ॾिसी रोई ॾिनो ऐं पंहिंजे गुरु नमत निरंजन खे अची चयो त मूंखे रोअणु इन करे थो अचे त मां सम्झणु लॻो आहियां त जीअं अनाज चकी में पीसिजी रहियो आहे तीअं मां बि भवसागर जे छिके में पीसिजी वञण जो दुख अनुभव करे रहियो आहियां। संदसि गुरुअ उत्तर ॾिनो त बेटा घबराइजी न वञ। चकीअ जे विच में जेको ज्ञान रूपी डंडो आहे उनखे पकी तरह पकड़ीने त पीसण जे भउ भले खां छुटी पवंदे। मां बि ईअं कंदो रहियो आहियां, तूं बि ईअं ई कंदो रहो। ओम साईं राम। गुल पहिरियों पूरो थियो।